हिन निशस्त में पहिरियों नंबर अचण वारे ॿार जे लाइ टैबलेट जो इनाम आहे। पहिरियों नंबर जेको ॿार आयो तकरीर में उन जे लाइ टैबलेट जो इनाम आहे। हिन इंडस पब्लिक स्कूल साइट कोटड़ी तरफ़ां जंहिं ॿारड़े खे मां सॾु कंदुसि तकरीर जे लाइ, उस्ताद बुखारी चयो, अञा राति आहे निडाखनि जो गुफ़्तो, अञा राति आहे निडाखनि जो गुफ़्तो, उथो ॾींहुं थी वियो सुॼागनि जो गुफ़्तो, मिले ई नथो कुझु कुराड़नि जो गुफ़्तो, वठी रहिबो सभु कुझु जवाननि जो गुफ़्तो। यकीननि ही ॿारड़ा अॼु नंढड़ा आहिनि, सुभाणे ई जवान थींदा ऐं पंहिंजा हक़ बि वठंदा। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में ॿारनि खे दाद ज़रूरु ॾिजो। आरज़ू नंढड़ी जेका आहे आरज़ू आहे इंडस पब्लिक स्कूल साइट एरिया कोटड़ी, भरपूर ताड़ियूं असांजी पहिरीं मुक़ररु आहे ऐं उनखां पोइ जीअं ॿिया ॿार उन में शामिलु थींदा। नंढड़ी आरज़ू। मोहतरम जनाब, मेहमान गिरामी और मेरे अजीज़ों और दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आज मेरी तकरीर का उन्वान इल्म तारीख से उजाले तक। जनाब आला ज़ोरे बाजू पर तरक्की की आला मिसाल कायम करती है, इल्म के समुद्र में गोते लगाती है, इल्म के अलम को ऊंचा करती है और फिर हकीर सी सुई से लेकर भारी भरकम जहाज़ों पर अपने नाम के ठप्पे लगाती और ऐलान करती है, मेरे हाथों में कलम है मेरे जहन में उजाला, मेरे हाथों में कलम है मेरे जहन में उजाला, मुझे क्या दबा सकेगा कोई जुल्मतों का पाला, मुझे फिक्र अपने आलम तुझे अपनी ज़ात का गम, मुझे फिक्र अपने आलम तुझे अपनी ज़ात का गम, मैं तुलू हो रही हूँ तो गुरूब होने वाला, मैं तुलू हो रही हूँ तो गुरूब होने वाला। क्योंकि तालीम ले जाती है तारीख से उजाले तक, तो फिर तालीम की बदौलत ही तारीख गवाह है कि आग की परस्तिश करने वालों ने आग को अपने काबू में कर लिया। और फिर क्या था, ऊपर देखा आसमान नजर आया, आसमान में चांद नजर आया, चांद में इंसान नजर आया, पूछा माजरा क्या है, जवाब मिला इंसानी तरक्की हुई है। नीचे देखा जमीन नजर आई, जमीन में समुद्र नजर आया, समुद्र में गहराई नजर आई, गहराई में इंसान नजर आया, पूछा माजरा क्या है, जवाब मिला इंसानी तरक्की हुई है। और यही तरक्की चीख चीख कर कहती है कि तालीम ले जाती है तारीख से उजाले तक। सदर अली वकार जब तालीम के मैदान के सिपाही जाबिर बिन अयान अल राज़ी अल बैरूनी बनते हैं तो अपनी जिंदगियां सवार कर इंसान को रोशनी की तरफ ले जाते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही आइपिक यूटिन ग्राहम बेल बनते हैं तो पूरी दुनिया को एक चैन में इकट्ठा करते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही अलेक्जेंडर फ्लेमिंग एडवोकेट बनते हैं तो एंटीबायोटिक वैक्सीनेशन इजाद करके जिंदगियां बचाकर पूरे इंसान की खिदमत पेश करते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही डॉक्टर एक्यूब खान बनते हैं तो एटम बम इजाद करके मुल्क और मुल्क की अवाम को तहफ़्फ़ुज़ देते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही जब सियासत में उतरते हैं तो इब्राहिम नेल्सन मंडेला बनकर कौम को बराबरी और आज़ाद समा में सांस लेना सिखाते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही जब रहनुमा बनते हैं तो जुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो और मोहम्मद जना, जीएम सैयद और रसूल बख्श पलेजो बनकर कौम को जीने का सलीका सिखाते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही जब आईडी के मैदान पर उतरते हैं तो किसान का बेटा बिलगेट हो या गुर्बत अफलास का सामना करने वाली मालाम चोरी हो, मुसीबतों से लड़कर जीने का सलीका सिखाते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही कुछ करने की ठान लेते हो तो अपनी उंगली का गुलाम बनाकर चीफ जॉब्स की सूरत में जीने का नया ढंग सिखाते हैं। जब तालीम के मैदान के सिपाही मौजिकार आलमकार आशकार फनकार बनते हैं तो सुल्तान अल कसीमे से लेकर अनवर मकसूद राहत फतेह अली खां की सूरत में अमन का पैगाम देकर जीने का सलीका सिखाते और ऐलान करते हैं। इल्म ने खूने रगे जा दिया और दिल न भरा, इल्म ने खूने रगे जा दिया और दिल न भरा, इल्म ने जहर का पैमाना पिया और न मरा, इल्म सकरात की आवाज, इल्म ईसा का लहू, इल्म स्यारा गहवारा जामिन नमूह, इल्म बेटे की नई कब्र पर माँ की आंसू, इल्म अब्बास ओलमदार के जख्मी बाजू, काबाए कौनैन का यही सर कटता है और एक ही लम्हे में सदियों का सफर करता है और जहल अबू जहल इंसान को पनाह देता है। शुक्रिया। ज़बरदस्त
तमामु बहितरीनु ॿारनि जे लाइ इहो दाद ज़रूरु मिलणु खपे। हाणे जेका नंढड़ी ईंदी उन जो तालुक़ु कोस्तान सां आहे। इंडस स्कूल सरी जी नंढड़ी तव्हांजे अॻियां ईंदी हतीका अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मुक़ाबिलो सख़्तु आहे। ॾिसूं काछो कोस्तान जबल शहर जा ॿारड़ा सभु लथल आहिनि। भरपूर ताड़ियूं हतीका जे लाइ। Respectable teachers, honorable guests and sweet students, Assalamu alaikum, namaste, good evening. First of all, I would like to say thanks all those who gave me chance for speech. Ladies and gentlemen, today I would like to speak on education. What is education? Education is like our oxygen. We cannot live without education because education plays a vital role in the society and in the world. There is important quote of Nelson Mandela who said education is the most powerful weapon in the world. We can use to change the world, and it proves that a society cannot develop without education. Reforms, if we see our country in this modern time, we are so weak in education. There are almost 2 crore children are out of school. It's our responsibility to give best education facilities to our coming up generation. Our new generation need modern education, information technology, computer and other modern subjects then we can get rid from such problems. Thank you, goodbye. तमामु सुठो यादि तक़रीर हुई बहितरीनु। हाणे ॿी जेका नंढड़ी आहे उहा ईंदी द इंडस फाउंडेशन स्कूल जी आहे नंढड़ी। द इंडस फाउंडेशन स्कूल जी ईंदी सबा अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सबा। Bismillahirrahmanirrahim. My respected teachers and my special brothers and sisters, I welcome all of you. Assalamu alaikum warahmatullahi wabarakatuh. जनाब सदर महफ़िल, अॼु मुंहिंजो मौज़ू आहे इल्मु ऊंदे खां उजालो। जेतिरी हैसियत इल्मु जे इस्लाम में आहे ओतिरी ॿिए कंहिं बि मज़हब में न आहे। जनाब सदर, इस्लाम खां पहिरियां पूरे अरब क़ौम जहालत जी ऊंदे में ॿुॾियल हुई, पर जॾहिं इन्हनि वटि इल्म जी रोशनी आई त इहा दुनिया जी ताक़तवर क़ौम थी वई। जनाब सदर, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त इल्मु इंसान जी 3 अख आहे ऐं जेके हिन 3 अख खां महरूम रहनि था से कामयाबी जी उरूज पढ़ण वारे अमल खां महरूम रहनि था। इल्मु वारा इंसान कंहिं जा मोहताज न थींदा आहिनि। जनाब सदर, मां हिननि जुमलनि सां पंहिंजी तक़रीर जो इख़्तिताम कंदसि। इल्मु रोशनी आहे, इन खे पखेड़ियो। इल्मु ख़ज़ानो आहे, इन खे ॻोल्हियो। इल्मु ॾीओ आहे, इन खे ॿारियो। अल्लाह हाफ़िज़। जंग खां जेको ॿाहिरि हूंदो आहे उहो बहादुर आहे, पर जंग ते बीहे स्टेज ते अचण ऐं नंढड़ी जो वॾो एतमाद आहे। इन जे लाइ भरपूर ताड़ियूं हुजनि। ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे। हाणे दुआ इंस्टीट्यूट ऑफ अर्ली चाइल्ड एजुकेशन दादू, उन मां असांजी नंढड़ी आयल आहे मारिया जमाली। उनखे गुज़ारिश आहे अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मारिया जमाली। उनको मिलती नहीं मंजिले मकसूद कभी, उनको मिलती नहीं मंजिले मकसूद कभी, जिनको आगाज के अंजाम से डर लगता है। Start with the great name of Almighty Allah, who is the creator of all creatures. My name is Maria Jamali from Dua Institute, Dadu. Today my speech topic is education from darkness to light. Education always plays the vital role in a learn for success for a person as well for the nation. Education is not the name of a degree or certificate that can be shown as a proof, but education is a name of your action, language, behavior, and the main thing is your personality, your attitude with others in a real life. Education is simply a soul of society as it passes from one generation to another. Do you think what is the beautiful thing about education is? The beautiful thing about education is no one can take away from you. There is a saying,
Through education, you can change the behavior of people. Education does not change the faces. Education does not change the faces, it changes the character. If education does not change the character, there is no more education. What I have learned the two chapters of the Holy Quran is the word Ikra, which means to read. Then the second word is Bil Qalam, which means by the pen. Islam says that it is not only each child right to get education, but rather it is your duty and responsibility. So therefore, get knowledge, spread knowledge, and make your nation educators. Through education, you must learn to protect yourself with pen, not the gun. टूटने लगे जब हौसला तो इतना याद रखना, टूटने लगे जब हौसला तो इतना याद रखना, बिना मेहनत तख्त ताज मिला नहीं करते, ढूंढ लेते हैं वो मंजिल अंधेरों में भी अपनी, ढूंढ लेते हैं वो मंजिल अंधेरों में भी अपनी, क्योंकि जुगनू कभी अंधेरों के मोहताज नहीं होते. ज़बरदस्त, फर्स्ट क्लास. दादू बाहे, कोटड़ी बाहे, कोस्तान बाहे, झंगारा खां ज़बरदस्त शिरकत आहे. झंगारा मां ॿ असांजी हिकिड़ी नंढड़ी आहे तनसीफ़ा, उहा अचे. तनसीफ़ा पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदी. झंगारा मां तनसीफ़ा आई आहे. तनसीफ़ा निसार अहमद. भरपूर ताड़ियूं. ताड़ियुनि में त साईं हथ मुंहिंजो ख़्यालु आहे जेके ॿार अचनि था उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थियणु खपे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अव्वल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी, अव्वल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी काइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सच्चो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो. अस्सलामु अलैकुम. जनाबे सदर, जॾहिं अरबिस्तान जे रेगिस्तान में जहालत जी ऊंदा हुई, तॾहिं अल्लाह पाक जी तरफ़ां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जोत जलायो. कंहिंजे ज़रिए? इल्म जे ज़रिए. जी हाँ जनाबे सदर, अॼु मुंहिंजो मौज़ू आहे इल्म ऊंदहि खां उजालो. जी हाँ जनाबे सदर, जॾहिं प्राइमरी लेवल ते असांखे सिख्या ॾिनी थी वञे, दर्स ॾिनो थो वञे, पढ़ायो थो वञे, काइदे आज़म मोहम्मद अली जिना, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जनाबे सदर, हुननि जो मक़सदु इल्म उजालो खणी अचणु हो. हू इल्म ॾेई विया, पर पोइ असांजे लाइ इहो दर्स छो? आऊं पंहिंजे शेर में उन्हनि जो दर्स ॿुधाईंदसि. इल्म सां चाह मुंहिंजो, इल्म सां चाह मुंहिंजो, इल्म सां प्यार मुंहिंजो, करे इल्म हासिल सम्झियमि, करे इल्म हासिल सम्झियमि, इल्म आहे हथियार मुंहिंजो. जी हाँ जनाबे सदर, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हथियार पकतो त कहिड़ो? इल्म जो हथियार. ऐं असांजे लाइ दर्स छा ॾेई वई? अॼु जी बेनज़ीर असां मंझां थींदी, अॼु जो काइदे आज़म असां मंझां थींदो, अॼु जो लीडर्स असां आहियूं. कल्ह जा लीडर्स असांखे दर्स ॾेई विया, अॼु जा लीडर्स असां मंझां थींदा ऐं असां मंझां सुभाणे लाइ लीडर्स तयारु थींदा. जी हाँ जनाबे सदर, आऊं ॿुधाईंदी हलां त इल्म ऊंदहि खां उजालो कीअं. जनाबे सदर, आऊं तव्हांखे ॿुधाईंदी हलां इन शेर सां त किताबनि सां दिलि मुंहिंजी, किताबनि सां दिलि मुंहिंजी, कुतुब खानो वतन मुंहिंजो, दफ़न थींदसि किताबनि में, दफ़न थींदसि किताबनि में, वर्क थींदा कफ़न मुंहिंजो. जी हाँ जनाबे सदर, इल्म कंहिं शइ जो मोहताज न आहे, इल्म कंहिं यूनिवर्सिटी जो मोहताज न आहे, इल्म कंहिं स्कूल जो मोहताज न आहे, इल्म कंहिं डिग्री जो मोहताज न आहे, पर ही यूनिवर्सिटीज़, ही स्कूल इल्म जा मोहताज आहिनि. ऐं जंहिंखे साबित कयो आहे असांजे सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन. उहे कंहिं यूनिवर्सिटी में न हुआ, उहे कंहिं स्कूल मां कोन हासिल कई उन्हनि ॼाण, पर इल्म
खे तरतीब ॾियण लाइ यूनिवर्सिटीज़ क़ाइमु कई वियूं, इल्म खे तरतीब ॾियण लाइ स्कूल क़ाइमु कया विया, पर बज़ाहिर इल्म उहा ॾात आहे जंहिंजे लाइ शाह साईं पाण फरमाए विया, जे आया से अघी विया। महिरबानी। हाणे वरी बि जेका नंढड़ी पंहिंजी तकरीर जे लाइ असां वटि ईंदी उहा दादू मां आई आहे, दुआ इंस्टीट्यूट ऑफ अर्ली चाइल्ड एजुकेशन दादू मां मारिया लाशारी अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मारिया लाशारी। मेरे हाथ में कलम, मेरे हाथ में कलम, मेरे जहन में उजाला, मुझे क्या दबा सकेगा कोई जुल्मतों का पाला। मेरे हाथ में कलम, मेरे जहन में उजाला, मुझे क्या दबा सकेगा कोई जुल्मतों का पाला। मुझे फिक्र अमान आलिम, तुझे अपनी ज़ात का गम, मैं तलूक हो रहा हूँ तुझे तू गुरूब होने वाला। जनाब सदर अस्सलाम वालेकुम। यहाँ बैठे हुए सारे मेहमानों को मेरी तरफ से सलाम पेश करती हूँ। मैं आज बहुत खुश हूँ कि मुझे यहाँ स्पीच करने का मौका फराहम किया गया। मैं इस इंतज़ामिया की बहुत शुक्रगुजार हूँ कि मुझे यहाँ आने का मौका दिया गया। जैसे कि यहाँ का उन्वान है तालीम अंधेरों से उजालों तक। जनाब सदर, तालीम जो कि हमको ले जाती है अंधेरों से उजालों तक। तालीम से मुराद जानना, समझना, आगाह होना, किसी बात का इदराक करना है। वो तालीम के जब सितारों की गुजरगाहों की खोज से लेकर ज़मीन के सीने में छुपे मैदानियात के खजाने हों, समंदर में मौजूद बुलंद बालाओं जहाज हों, या सूरज के शौक़ को कैद करके तवन्नई का हुसूल हो। जनाब आला, तालीम हर कौम के जज्बा हरारत भर देती है। तालीम वो है जो सिखाती है जीने का तरीका, तालीम वो है जो सिखाती है जीने का सलीका। जनाब आला, तालीम से मुराद महज इल्म हासिल करना नहीं, तालीम से मुराद महज मालूमात का वसूल नहीं, तालीम से मुराद किसी इम्तिहान से महाश वसूल नहीं, बल्कि तालीम सिखाती है हर इंसान को जीने का तरीका। तालीम ही है इंसान की जहनी जिस्मानी नशुरमा। तालीम के बारे में तो मशहूर और मारूफ पेंटर ने भी कह दिया है कि तालीम का मकसद सिर्फ इल्म हासिल करना नहीं, तालीम से मुराद महज मालूमात का हुसूल नहीं, बल्कि इंसान की मुकम्मल ज़िंदगी का हुसूल है, इंसान की इखलाकी तरबियत का हुसूल है, क्योंकि तालीम ही ले जाती है हमें अंधेरों से उजालों तक। जनाब आला, तालीम, हम तो उस मजहब के मानने वाले हैं जहाँ लफ्ज़ है इकरा पे ईमान है, जिसका लफ्ज़ इकरा है, इकरा की माना है पढ़ना। जनाब आला, आज इंसान खिला के बुलंदियों को, आसमान की वहशतों को चीरता हुआ मरीख पर, चांद पर कदम रखने की तैयारी कर रहा है, क्योंकि ये तालीम ही ले जाती है ज़मीन से फलक तक, ये तालीम ही ले जाती है ज़मीन से फलक तक। बहुत शुक्रिया। ज़बरदस्त। हाणे सरी मां हिकिड़ो नंढड़ो आहे संदीप, इंडस स्कूल मां। संदीप अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। संदीप लाइ भरपूर ताड़ियूं। Today my topic is education, so I would like to say about education. Good morning to my respected teachers and my dear friends. Assalamu alaikum. Education is a tool which removes all this difference among us and capable to go ahead together. It makes our challenging paths of the life is very easy. Education is like yoga and meditation, as it requires concentration, patience and dedication. Without education, there is no difference between human being and education capable to solve all the social, personal, family and problem. It is like medicine which has capability to treat all this. Getting only knowledge, however, it means learning the way to be happy, learning the way to keep others happy, learning the way to live in society, learning the way together
On this occasion, I want to get education and serve our country. Thank you. Goodbye. अॼोके हिन मुक़ाबले जी आख़िरी स्पीच दुआ इंस्टीट्यूट ऑफ अर्ली चाइल्ड एजुकेशन दादू रुकिया ख़ुश्क अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे आख़िरी मुक़ररा उनखां पोइ इहा रिज़ल्ट अनाउंस कई वेंदी भरपूर ताड़ियूं Bismillahirrahmanirrahim. My Majesty and sitting here, Assalamu alaikum. In the name of God, the most merciful, the most beneficial, today the day, great happiness for me because the opportunity that I have gotten to some golden world in front of you people. Thank you special for who offered me, invite me. I am delivering a presentation. The education, darkness to light. Before mother, before sister, before housewife, she is a human being. She right to get education. What is the definition of woman? What is the definition of woman? The machine of giving birth child or not our chance? I'm discussing here topic to education system from women. In villager parents marry their daughters in childhood. They give a birth to child, themselves a child. If women get education, they have power to reform the society. If women get education, they have power to reform our society. We always find her in nature, tolerance, humbleness, loving and cooperative. And also sincere their profession and just a moment for how bring up children. And just a moment for how bring up children. I'm sorry to say that many husbands misbehave their wives, but they like as their servant. But we are a part of conversant society. I would like to consume my presentation, so sensational statement. Napolo author rightly says, give me an educated mother, and I will give you educated nation. And last time, I motivated to share with you कोटे शायरी न लफ्ज मिलते हैं न अंदाज बयान मुझको, न लफ्ज मिलते हैं न अंदाज बयान मुझको, ये कसूर नहीं मेरी अक्ल का, तेरी जात का कमाल है. थैंक यू फॉर एवरीवन. तमाम उस्ताद बुखारी चयो समुंडनि खे हूंदा किनारा बि आहिनि, समुंडनि खे हूंदा किनारा बि आहिनि, पहाड़नि में वौड़ियो त चारा बि आहिनि, जे जरकी जीअण जो पको फ़ैसिलो आहे त हिन जूअ में जियारा बि आहिनि. सेंटर ऑफ एक्सीलेंस सीएड जा सरबराह डायरेक्टर साईं भाई खान शर साहब, साईं खे गुज़ारिश आहे असांजा अॼोका मोज़ज़ महिमान आहिनि, चीफ गेस्ट आहिनि. शर साहब महिरबानी साईं. अॼु जेको हिन महफ़िल जो उनवान आहे उहो बि आला आहे ऐं उनखां पोइ जेको बंदोबस्तु थियलु आहे ख़ासि करे असांजे कोहिस्तानी दोस्त अब्दुल्ला साहब जे तरफ़ां ऐं उनजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उनजे तरफ़ां उहो कोहिस्तान जे इलाइक़े खां हुजण जे करे मां चवंदुसि त उहो बि आला आहे. ऐं उनखां पोइ ही जेतिरो ऑडियंस जेको नज़र अचे पियो वाइब्रेंट ऑडियंस आहे, एक्टिव ऑडियंस आहे ऐं फुली फोकस्ड आहे, कंसंट्रेशन सां आहे, उहो बि आला आहे. त इन हिसाब सां मां चवंदुसि त अॼु जूं जेके तक़रीरूं पहिरियों जेको सेशन जेको असां ॿुधो उहो बि कमाल जो हुयो, जंहिंमें असांजे नौजवान ॿारनि शाह लतीफ़ खे जंहिं नमूने हिफ़िज़ कयो आहे उहो बि छा कमाल जी शइ हुई. हिन वक़्तु जेके ॿार असांजे साम्हूं आया
मुंहिंजो जेको पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु इहो हूंदो आहे त असां ॿारनि जी कंहिं नमूने रैंकिंग त करे सघंदा आहियूं, पर उन्हनि खे अॻियां पोयां पोज़ीशन में बीहारणु तमामु मुश्किल शइ बि थिए थी ऐं कॾहिं कॾहिं नाइंसाफ़ी बि थिए थी। तव्हां ॾिठा त ॿारनि जेको आहे जेका महिनत कई आहे ऐं जंहिं नमूने उन्हनि पाण खे हिते प्रेज़ेंट कयो एतिरे वॾे ऑडियंस में एतिरी नंढी उमिरि में, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे असां मतां अनजस्टिफाइड थी वञे, पर छाकाणि त हिकिड़ो फ़र्ज़ु बि आहे, हिकिड़ो कमु सौंपियल आहे, त उन जे करे असां कोशिशि कई आहे फ़र्क़ु 19-20 जो फ़र्क़ु हूंदो, घणो फ़र्क़ु कोन हूंदो, पर इहा जेका कोशिशि कई आहे त उन में असां ज़रूरु हिकिड़ी रैंकिंग ठाहे वरिती आहे। पोइ उहो मुंहिंजे ख़्याल में सही त रैंकिंग जेका आहे उहा असांजो जेको महफ़िल जो सदर आहे उहो कंदो, ऐं मां चवंदुसि त इन सभिनी ॿारनि खे मां मुबारकबाद थो ॾियां त ही उन्हनि जो ई लर्निंग एज आहे ऐं हिन एज में ई हुननि खे पंहिंजी जेके अॻिते हली जेका लीडरशिप जो रोल अदा करिणो आहे। हक़ीक़त में ही स्टेज ते जेको अचणु, स्टेज ते हेतिरनि माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाइणु, पाण खे प्रेज़ेंट करणु, इहा बुनियादी तौर ते एजुकेशन सां गॾु, करेक्टर सां गॾु हीअ लीडरशिप जी क्वालिटी आहे, लीडरशिप जी ख़ासियत आहे। ऐं मां इनकरेज कंदुसि सभिनी जेके उस्ताद साहिबान हिते वेठा आहिनि उन्हनि खे बि, ऐं जेके वालदेन वेठा आहिनि उन्हनि खे बि, नौजवान ॿारनि खे बि, त ॿारनि खे नंढी उमिरि खां स्टेज ते ज़रूरु आणिजे, ऐं जीअं जीअं उहे स्टेज ते ईंदा त हुननि में कॉन्फिडेंस बिल्डिंग बि थींदी, ऐं उन खां पोइ हुननि में उहा जेका लीडरशिप जी सलाहियत आहे, छाकाणि अॻिते हली असांखे उहे ई जेके आहिनि लीडर खपनि जंहिंमें उहा बोल्डनेस हुजे ऐं जंहिंमें बेबाकी हुजे, जंहिंमें उन कमु जेको हू सोचनि था उन खे करण जी सलाहियत हुजे। सो बहरहाल मां सभिनी खे दोस्तनि खे जेके जिन तक़रीरूं कयूं उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां, ऐं उन्हनि खां पोइ ख़ासि करे जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि ऐं मूंखे दावत ॾियण जी महिरबानी। थैंक यू वेरी मच साईं। महिरबानी साईं। ही ॿार ई आहिनि जेके अॻिते हली सुभाणे हिननि खे लीडरशिप संभालणी आहे। इहे अल्फाज़ हुया साईं भाई ख़ान शर साहिब जा। हाणे सदारती तक़रीर जे लाइ ऐं हिननि ॿारनि जेको मुक़ाबिलो कयो आहे उनजे रिज़ल्ट जे लाइ बि असांजा इंतिहाई क़ाबिल एतिराम महिमान आहिनि साईं आमिर लतीफ़ सिद्दीकी साहिबु। लतीफ़ साईं जे हिननि सिटनि सां साईं खे सॾु कंदुसि। सरहा ॾिठमि से जनी साञा सिराण जी, सरहा ॾिठमि से जनी साञा सिराण जी, तेग तन्ही जी खे कट न लॻे कॾहिं। साईं आमिर लतीफ़ साहिबु। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं। मां सम्झां थो ही जेके प्रैक्टिसिस आहिनि मुआशरे में, ही असल में ही रिवाइवल आहे सिंध जे समाज जो। ही साॻियूं शयूं हुयूं अॼु खां जेके 20 साल खनि पहिरियां जी ॻाल्हि कयूं त सरकारी स्कूल में मुंहिंजी तालीम सॼी सरकारी स्कूल मां रही आहे। पंजो मूं पंहिंजे ॻोठ पाट मां पंहिंजी तालीम काज़ी अहमदी प्राइमरी स्कूल, नूर मुंदा हाई स्कूल मां मैट्रिक कई। सवाइ जेका MS डिग्री आहे सोशल साइंसिस में उहा ज़ैबस खां कई प्राइवेटली, बाक़ी सॼी एजुकेशन मुंहिंजी पब्लिक सेक्टर खां रही आहे। ऐं ही सभई प्रैक्टिसिस हूंदियूं जेके डिसकंटिन्यू थी वियूं। प्राइमरली दिस इज़ द रिवाइवल ऑफ ओल्ड बेस्ट प्रैक्टिसिस। ऐं मां सम्झां थो त साईं अब्दुल्ला कोहिस्तानी साहिबु जस लहे या नाज़ वारा जिन हिननि या अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन या उहे दोस्त जिन हिन प्रोग्राम खे वॉलंटियर कयो आहे खे सॼाइण लाइ कमाल जो प्रोग्राम आहे। असल में इहे असांखे इन्हनि प्रोग्राम्स ते फोकस करणु घुरिजे, अञा वधीक ऑर्गेनाइज़, अञा वधीक बहितर नमूने सां थियणु घुरिजनि। हीअ प्रोग्राम तालीम ते बहस थियो। सिंध जे कुंड कुर्छ मां ॿाहिरि आया जिन ते ॻाल्हायो। मां काफ़ी देरि खां वेठल हुयुसि, मां पंहिंजा नंढा वठी आयुसि जीअं उहे महफ़िल अटेंड करे सघनि। टैबलोस परफॉर्मेंस जेका हुई उहा कमाल जी हुई।
उन खां पोइ बेतबाज़ी, उन खां पोइ तकरीरी मुक़ाबिलो। हाणे तालीम जो जेको मतन हिते बयानु कयो वियो, ॻाल्हि ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां तालीम जा बुनियादी मक़सद कहिड़ा आहिनि, उन जा बुनियादी मक़सद हाणे ॿ आहिनि। हाणे इन सेंस आफ्टर इंडस्ट्रियल रिवोल्यूशन there are only two prime purposes of education. पहिरीं ॻाल्हि त इहा तालीम बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त तालीम उहा जेका तव्हांजे अप्रोच में, जेका तव्हांजी शख़्सियत खे, तव्हांजे प्रैक्टिसिस खे ट्रांसफॉर्म नथी करे, उहा तालीम आहे ई कान। उहा a colorful piece of paper which is called degree is not education. It's a mere piece of paper again. त सही ॻाल्हि इहा आहे त उहा तव्हांजे अप्रोच में, तव्हांजे प्रैक्टिस में, तव्हांजी ज़ात में, तव्हांजी सोच में उनजो ओलड़ो अचे, उनजो अक्स हुजे, त लॻे त हीउ वाक़ई तइलीम याफ़्ता छोकिरो या छोकिरी आहे या नौजवान आहे। तइलीम जा मक़सद ॿ। पहिरियों मक़सदु इंडस्ट्रियलाइज़ेशन जे रिवोल्यूशन खां पहिरियां सिर्फ़ु अख़लाक़ियात ताईं महदूद हो। Now we have two separate purposes. One, by giving education, by providing education, we wanted to bring them in a mainstream society. असीं उनखे ॿार खे मेन धारा में खणी अचणु चाहियूं था, सिविलाइज़ सोसाइटी जो हिसो बणाइणु चाहियूं था। ऐं ॿियो जेको सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ घणो इमर्ज थियो, उहो या इंडस्ट्रियल रिवोल्यूशन खां पोइ, उहो आहे इकोनॉमी। They need to earn their bread and butter. They must be enable enough, they must be educated enough, they must be skilled enough so that they can earn their survival from the open market. So इहे ॿ शयूं मेन आहिनि। अॼु जेका अदनास जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त ॿारनि इहा जॾहिं तव्हां पैनल ते हूंदा आहियो ऐं ॿारनि लाइ बि उनखे ऑब्ज़र्व कंदा आहियो ऐं उनखे वरी तव्हां उनजी हिरारकी ठाहियो in order to give them a prize, in order to give them declare their result, त उहो वाक़ई ॾुखियो हूंदो आहे त असां कहिड़े ॿार खे घटि चऊं, कहिड़े ॿार खे वधीक चऊं। ॿारनि ज़बरदस्त परफॉर्म कयो, पर छाकाणि जो ही ॿारनि में चटाभेटी जो हिकिड़ो सुठो रुझान आहे, जीअं ॿार अञा वधीक तयारी कनि। मापा कहिड़ा हुआ, स्टैंडर्ड्स कहिड़ा हुआ जिन ते ॿारनि खे ॾिठो वियो। कॉन्फिडेंस इज़ अ क्रॉस कटिंग थीम, जेका सॼे परफॉर्मिंग आर्ट में सुबुह खां वठी तव्हां ॾिसंदो त कॉन्फिडेंस हर हंधि, कॉन्फिडेंस द प्राइम थिंग। तकरीर जे कॉन्टेक्स्ट में तव्हां ॾिसंदो त भई कंटेंट कहिड़ो हो, उन में केतिरो वज़न हो, कोहेरेंस, रब्त जंहिंखे चयूं, ॻाल्हियुनि में रब्त केतिरो हो। ईअं न त बेरब्त तकरीर हुई, कुझु छा पियो ॻाल्हाए, कंहिं छा पियो ॻाल्हायो, ऐं साॻे ई मुक़ररु हिकिड़ी ॻाल्हि किथां पिए कई, का ॻाल्हि किथां पिए कई, उन जो को रब्त न हो। ॿियो जेका ॻाल्हि उहा आहे आई कॉन्टेक्ट विथ ऑडियंस, देयर पोस्चर, बीठा कीअं आहे, ॻाल्हाइनि कीअं पिए। टियों आहे अञा जेकॾहिं अञा वधूं त पोइ आहे फ्लुएंसी, तव्हां वटि रवानी केतिरी हुई, जेको कंटेंट तव्हां यादि करे आया हो उहो कंटेंट तव्हां कंप्रीहेंड कयो पिया, त तव्हां छा परफॉर्म कयो था, छा ॻाल्हायो पिया था। ईअं त न हो त तव्हां रुॻो यादि करे आयो एंड जेका ॻाल्हि तव्हां कयो था उन ॻाल्हि जो मक़सदु सम्झो, उन जे तह ताईं पहुचो, त तव्हांजे ॻाल्हाइण में ऑटोमेटिकली हिकिड़ो कॉन्फिडेंस ईंदो, हिकिड़ी रवानी ईंदी। त इहे 5, 6, 7 जेके आहिनि क्राइटेरिया जंहिं ते वेही असां डिस्कस कयोसीं पहिरियां, साईं बाइखान शेफ साहिबु, सिंधु नवाज़ गांगरू साहिबु असां मां गॾिजी जेका कयो, उन जे वास्ते सां जेका मेरिट ठही आहे उहा मेरिट मां अनाउंस कंदो हलां। 3rd नंबर प्राइज़ मारिया लाखियर ॾे वञे थो, मारिया लाखियर। 2nd प्राइज़ मारिया जमाली ॾे वञे थो। ऐं जेको पहिरियों इनाम आहे उहा जेका दी पहिरियां ई आई आरज़ू, apart from all this announcement, you need to have a big place for all children who performed. सभिनी लाइ ताड़ियूं ॾियणु घुरिजनि, सुठो परफॉर्म कयो। मां आख़िर में वरी अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन साईं अब्दुल्ला कोस्तानी साहब खे
अनाथ वारनि खे या सभिनी दोस्तनि जिन ते वॉलंटियर कयो आहे उन्हनि सभिनी खे मुबारक ॾियां थो ऐं वाक़ई उहे जस लहण ऐं ॿियो हिन प्लेटफॉर्म तां इहो बि अनाउंस कयां थो त अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि में जेके ॿारनि जे इंकरेजमेंट लाइ आहिनि, जॾहिं बि मूं ते का बि ड्यूटी रखी वई, साईं अब्दुल्ला साहब मां तव्हां सां गॾु हूंदुसि, वॉलंटियर हर लिहाज़ खां गॾु हूंदुसि त जीअं असां ॿारनि में हीउ असांजो जेको पुराणो समाज आहे उहो रिवाइव थिए। वॾी महिरबानी। नंढड़ी मथे अचे। भरपूर ताड़ियूं ज़बरदस्त। महिरबानी।